अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम से गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। कराची मलिर जे मेमोड ॻोठ में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो लाइ कॉलेज इंतज़ामिया तरफ़ां सक़ाफ़ती ॾियारे जी रंग बरंगी तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें सीनेटर डॉक्टर करीम ख्वाजा, कॉलेज प्रिंसिपल रियाज़ लुंड बलोच, पीपल्स पार्टी मलिर जे सदर सलमान अब्दुल्ला मुराद, DHO मलिर डॉक्टर मकबूल मेमुण, डॉक्टर मोहम्मद सालेह, एडवोकेट साजिद मंगी, प्रोफेसर अबू बकर बलोच, अली बलोच समेत वॾे तादाद में शागिर्दाननि शहरनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते सिंध जे सक़ाफ़त खे उजागर कंदे घोट कुंवार जंज जी सूरत में स्टेज ते आणे लाऊं ॾेई रस्मूं अदा कंदे ॾेखारियूं वयूं। तक़रीब में शाइरुनि पुण थियूं, नौजवाननि क़ौमी गीतनि ते रक़्स पुण करियो, सक़ाफ़ती लिबास जी पुण नुमाइश कई। उन मौक़े ते तक़रीब खां ख़िताब कंदे डॉक्टर करीम ख्वाजा चयो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो लाइ कॉलेज इंतज़ामिया खे जस हुजे जन सक़ाफ़ती ॾियारो मुनक़िद कयो आहे। अहिड़ियूं तक़रीरूं ऐं सरगर्मियूं असां में एके ऐं ॿधी जो सबबु बणिजनि थियूं। असांजे ईंदड़ नस्लनि खे पंहिंजी सक़ाफ़त मुतालिक़ ॼाण मिले। दुनिया में सिंध हिकु क़दीम पुराणो ख़ितो आहे। पीपल्स पार्टी मलिर जे सदर सलमान अब्दुल्ला मुराद चयो त कॉलेज इंतज़ामिया सिंध समेत पूरे मुल्क में सक़ाफ़त खे उजागर करण जी कोशिश कई आहे। हुन चयो त अहिड़ी सक़ाफ़ती प्रोग्राम थियणु घुरिजनि। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो लाइ कॉलेज प्रिंसिपल रियाज़ लुंड चयो त सिंध जी सक़ाफ़त दुनिया में पंहिंजो मट पाण आहे। असां अहिड़ी क़िस्म जी सक़ाफ़ती प्रोग्राम कराए पंहिंजे ईंदड़ नस्ल खे पंहिंजे सक़ाफ़त बाबति रुगो मालूमात ॾियूं था, पर उन्हीअ खे भरपूर तरीक़े सां उजागर करण जी भरपूर कोशिश करियूं था। उन मौक़े ते प्रोफेसर अबू बकर बलोच, साजिद अली मंगी, अली बलोच, सलीम मेमुण समेत कॉलेज जे शागिर्दनि ऐं शागिर्दाननि पुण पंहिंजनि एहसासनि ऐं जज़्बनि जो इज़हार कयो।